वाज़वाजिही अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। बेइंतिहा खुशी थिया अल्लाह से खां दुआ है त अल्लाह ताला हेड़ा मौक़ा सभिनी मुसलमानन के नसीब फरमाए। ॾींहं रात में आहिनि 24 कलाक। घणा बाबा? 24 कलाक। ये 24 कलाक नेक सालिया माण्हू जे मथां भी गुज़रंदा, बदकार बुरे जे मथां भी गुज़रंदा। इन्हनि 24 कलाकनि में जंहिं नमाज पढ़ी, जंहिं अल्लाह जो नालो ज़िक्र कयो, रसूलुल्लाह ते दुरूद पढ़ियो, उन जा भी 24 कलाक गुज़री वेंदा। पर जंहिं राग चया, गारियूं ॾिनियूं, कलाम पढ़ियई, उन जा भी गुज़री वेंदा। फ़ैसिलो अॻिते थींदो कॾहिं जॾहिं फ़ौत थींदासीं। अगते ॾाढो ख़तरनाक मरहलो आहे। अल्लाह खां दुआ है त अल्लाह ताला समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभिनी जे आॾो इहा ॻाल्हि मञल मञायल आहे त जेको दुनिया में आयो आहे उहो वेंदो, उहो मरंदो। काथे मरंदो, कॾहिं मरंदो, इहा ॼाण कोन्हे, पर मौत ज़रूर आहे। इहो अटल फ़ैसिलो आहे, मरंदो हिकिड़े ॾींहुं। उन खां पोइ को बि मिसाल अञा ताईं असांजे आॾो अहिड़ो कोन आयो आहे जो को ख़ुशीअ सां पाण में इश्क जूं शादियूं करण खां पोइ ज़ाल मुड़सनि जो पाण में प्यार, मुड़स मरी वियो, ज़ाल मालिकनि खे वसीयत कई त मूंखे बि पंहिंजे मुड़स सां गॾु क़बर में पूरियो। मां ताईं अञा अहिड़ी ॻाल्हि न आई आहे। ईअं हुजे त माई साहब मरी वई, मुड़स चवे त मां बि ज़ाल सां गॾु पूरबुमि, ईअं कोन्हे। माना इहो दुनिया जो हिकिड़ो सिलसिलो हले थो पियो। पोइ शैतान जे चक्कर में कंहिं काॾे रुख कयो, कंहिं काॾे रुख कयो। पोइ बि अहिड़े दौर में जेकॾहिं अल्लाह ताला कंहिंखे सम्झ ॾे जो ख़ुशीअ ऐं ग़मीअ खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाले सां कोशिश करे सिंगारण जी, त यार इहा ॻाल्हि चइबी त कम अज़ कम इहो माण्हू मुबारकबाद जे लाइक़ु आहे। मां मोहतरम बिरादर नूर मोहम्मद साहब खे मुबारक थो चवां त हुन पंहिंजे बचड़े जे ख़ुशीअ जे मौक़े ते अहिड़ो प्रोग्राम रखियो आहे। सची इहा ॻाल्हि आहे, दिलि सभिनी जी चवंदी हूंदी, पर हाणे ॻाल्हियूं कजनि त कहिड़ियूं। ट्रपा ठेंग कंहिंखे वणंदा हूंदा? मां सम्झां थो त पाण ई माण्हू चवंदो बसि हाणे थोरो असां तव्हां नंढनि पोस्ट खां थोरी वॾी पोस्ट उसा यार ला या ॿिया के वॾा जेके आहिनि, इन्हनि खे ख़बर हूंदी त पुराणे वक़्त में शादियुनि में माण्हू ॻाइणा घुराईंदा, पोइ उन्हनि जा नाला हूंदा। हिकिड़नि खे नट चवंदा, नट घुराया उसा यार इहे नट छा? हा न न पुछां थो, माना न न नट घुराया। ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो त फलाणे पंहिंजे शादीअ में कंजरियूं घुरायूं। अवाई मां ॻाल्हि ग़लति त नथो कयां, इहे आम लफ़्ज़। हाणे नई तहज़ीब शुरू थी गया। हाणे चवनि था साईं फनकार, है न? हाणे फनकार, फनकाराणियूं, फनकारा उहे आई, पर ॻाल्हि उहा ई वॾड़नि वारी आहे त हो भई नट ऐं हो कंजरियूं। पोइ ईअं चवंदा त भई कंजरियूं वणंदियूं, कंजरनि खे, नेकोकारनि खे त कोन वणंदियूं। ईअं थींदो आहे जहिड़ो भई कंदा। सची ॻाल्हि इहा आहे, खिलण जी ॻाल्हि कान्हे, ॾुख जी ॻाल्हि आहे। उनखे माण्हू पंहिंजे घर में जेकॾहिं कंहिं अमड़ भेण जो रओ लथल हूंदो त मर्द खे थोरी तकलीफ़ पहुचंदी त जेकर मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी भेण, मुंहिंजी घरवारी ईअं मथे उघाड़ी घर में न हुजे। पर जेकॾहिं इहा पाण खे बि ॻाल्हि नथी वणे, पर जेकॾहिं धारनि मर्दनि जे आॾो मुंहिंजी अधी ऐं भेण जो मथे तां रओ लथल हुजे त पोइ अंदाज़ो लायो। सची ॻाल्हि इहा आहे त माण्हू मां होरियां होरियां गैरत जो जनाज़ो निकिरंदो थो वञे। ॻाल्हि सच इहो आहे, पोइ कंहिंखे वणे कंहिंखे न वणे, पर ॻाल्हि सच इहो आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल गैरत सां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जे रसूल फरमायो त जन्नत में दयूस न वेंदो। साहब अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह दयूस केरु आहे? पाण फरमायो जंहिंखे पंहिंजे अहल ते गैरत न आहे उहो दयूस आहे। भला अॻे त ईअं सभु कंहिंखे हाणे ॻाल्हियूं त खुलियल आहिनि, ढकियल का आहे। ॾुख थियनि था, हुकूमतुनि जा जुदा, ओड़े पाड़े जा जुदा, मिटनि माइटनि जा जुदा, रिश्तेदारनि जा जुदा। को कंहिंखे सच चवण जे लाइ तयारु कोन्हे। अॼोके वक़्त में सच ॾाढो बुरो थी पियो आहे, ॻोरो थी पियो आहे, कौड़ो थी पियो आहे।
पर ॻाल्हि ईअं आहे त सच सच हूंदो आहे। पुराणे वक़्त में रेडियो में शुरू थींदो हो हिकिड़ो प्रोग्राम त सच त बीठो नच, हवा ईअं इहो ज़रूरु कंहिं पुराणनि ॿुधो हूंदो, सच त बीठो नच। घड़ी सवा सच खे थोरी तकलीफ़ पहुचंदी आहे पर उनजो रिज़ल्ट यार चङो आहे। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां असांखे सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु जेको हिन बिरादर असांजे भाउ प्रोग्राम कयो आहे, असांजो फाज़िल नौजवान हज़रत मौलाना अब्दुल्ला साहब, अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़्ज़त में बरकत अता फरमाए। बज़ाहिर बि सुहिणो सिबतो नौजवान, पर हिन जो सीनो क़ुरान ऐं रसूलुल्लाह जी हदीस सां भरियलु आहे। हा न, मूंखे बि ख़्वाहिशूं आहिनि, तव्हांखे बि ख़्वाहिशूं आहिनि। मां उहो दोस्तनि खे चवंदो आहियां, मां चवंदो आहियां त जेको ॾाढ़ी माण्हू कूड़ाए थो, इन जो मक़सदु भला कहिड़ो आहे? या त पंहिंजे ज़ाल खे नथो वणे, पोइ ईअं चइबो त पंहिंजे ज़ाल खे नथो वणे तॾहिं पोइ बाबा अहिड़ी माईअ जी ज़रूरत कहिड़ी आहे जंहिंखे रसूल जी सुन्नत नथी वणे? उहा माई भली बि कोन हूंदी, भले खणी माण्हू उनखे भलो चवनि, पर अलाह अलाह जे रसूल वटि उहा भली न आहे जेके रसूल जे नक्शे क़दम ऐं रसूल जो तरीक़ो जंहिंखे न वणे। बाबा जा त वरी इहो माण्हू उहो चवंदा आहिनि त अख जो बुछड़ो है न टेडी अख सां पियो परायनि माइनि खे चिताए ॾिसे, ॿी ॾाढ़ीअ में इहो मसइलो आहे। भला जंहिंजी अछी ॾाढ़ी थी त उनखे छा आहे? उहो छो थो ॾाढ़ी कटाए, उहो छो थो कूड़ाए? मूंखे इहा ॻाल्हि अञा ताईं सम्झ में न ईंदी आहे। हालांकि ॾाढ़ी कंहिं में रुकावट कान्हे का, पाण में त हिकु ॿिए जा वेझा आहियूं, मां सम्झां थो तमामु वेझा बिरादरी आहे, एतिरे ताईं सभु पाण हिकु ॿिए खे सुञाणो था, ॾिसूं था। मां नंढड़े खां वठी अॼु ॾींहं ताईं ॾाढ़ी कटाई बि कोन, कूड़ी त न पर कटे में बि कोन। पोइ मुंहिंजी शादी बि थी वई, मूंखे औलाद बि आहे, है न भाउ? उन खां पोइ अलाह सां इज़त मिलंदी आहे। चइबो त ॾाढ़ी कंहिं इज़त में रुकावट न आहे, ॾाढ़ी कंहिं धंधे में रुकावट कान्हे, ॾाढ़ी कंहिं मामलात में रुकावट कोन्हे, ॾाढ़ी कंहिं वापार धंधे में रुकावट कोन्हे, सवाइ शैतान खे ख़ुशि करण जे ॿियो को बि ॾाढ़ीअ कूड़ाइण वारे खे फ़ाइदो कोन्हे। इहो फ़ाइदो अथसि त शैतान ख़ुशि थींदो, रसूलुल्लाह रोज़े में रंज थींदो। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां असांखे रसूलुल्लाह खे परचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शैतान लईन खे भले रंज थिए त थिए, उनजो मोकारो करणो आहे। अॼु भाऊ नूर मोहम्मद साहब कोशिशि इहा कई आहे, पर ईअं बि न थिए। मां किन किन प्रोग्राम में वेंदा आहियूं त पोइ होॾे वाइस हलंदो आहे पियो, वरी घर में सेरनि जो धमाको हूंदो आहे। ईअं बि न हुजे, सची ॻाल्हि आहे। भला हाणे तव्हां को कुझा त कोन्हे, परे त कोन्हे, मुंहिंजो घर बि तव्हांजे आॾो आहे। भला असांजी शादी थींदी आहे, हाणे मुंहिंजे टिनि पुटनि जी शादी थी, भला नंढड़ी छोकिरी जो खणी भला दबलो वॼाए, टीणड़ो वॼाए, भला पाड़ेसरी ऐं पर ॿिया त न आहिनि, भला छो उहा नथी वॼाए, ॿेहदि छो? हीअ तव्हांजी मां ॻाल्हि नथो कयां, मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईअं थींदो आहे, जॾहिं करे करे थींदा आहिनि, वॾो वाइज़ होॾे हलंदो आहे, हलो साईं होॾे गाॾियूं बीठियूं आहिनि, हुन अड़े बाबा हे छा थो हले, ॿारड़ा था करनि, ॿारड़ा था करनि। न, उन बि तव्हां ई असांजो क़सूरु आहे। ॿारनि खे जेकी लाइन असां ॾींदासीं, ॿार उहे कंदा न। नंढे ॿार खे मोबाइल सेखारींदासीं, कलमो न सेखारींदासीं, नंढे ॿार खे अलाह जो नालो न सेखारींदासीं, कलमे जी माना न सेखारींदासीं, निमाज़ जी नियत न सेखारींदासीं, मोबाइल सेखारींदासीं, ज़ाहिर आहे त उहो कमु ओड़ा कंदो न। पर जेकॾहिं असांजी अदड़ी भेण खे जेकॾहिं मुड़ुस ई पंहिंजो खणी न सुधारे, थोरी कोशिशि करे त हीअ ॻाल्हि हीअं आहे, हीअ ॻाल्हि हीअं आहे, औरत जो वधि में वधि उस्ताद मोहतरम मुड़ुस वधीक आहे। तंहिंजे करे ॿिए हंधि पढ़ाइण खां वधीक उनखे मुड़ुस पढ़ाए त उहो भलो आहे। तंहिंजे करे ॻाल्हि सवली आहे, इज़त बि इन में आहे, गैरत बि उन में आहे। बाक़ी मां हैरान थींदो आहियां त माण्हू ॼञूं वठी हलंदा आहिनि वॾियूं, हवा तूं त जंहिं कोन खाईंदे, ॼञूं वठी हलंदियूं आहिनि, पोइ घर खां वठी मायूं नचंदियूं वेंदियूं आहिनि। अड़े असांजा बच्चा पराया ॾिसनि, ॿिया माण्हू ॾिसनि, ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। पर पोइ माण्हू थोरो कंधु हेठि कंदो आहे, ॼण त पाण खे हया बि थींदो अथसि, पर ॾुख थींदो अथसि। कहिड़ी ज़रूरत आहे बसियूं भरे वञण जी? कहिड़ी ज़रूरत आहे? एॾे ॼञ जो सॼे ॻोठनि जूं मायूं गॾु करे वरी ॼञ मुंहिंजी थी हले त बाबा ॼञ फलाणे जी थी हले, उहो पुटु परणाइण थो वञे। बाबा हिकिड़ी गाॾीअ में पंहिंजी ॿ ॿारड़ा खणी वञूं, ॿ माण्हू, कहिड़ी ज़रूरत आहे? उहो वठी करे इज़त एतिराम सां पंहिंजी न्याणी खे माण्हू कुंवार खे घर वठी अचे। असांजी ॼञ त मुंहिंजे नाले ते हुजे, ऐं उन बस में उन में ट्रैक्टर जे टालीअ में मायूं नचंदियूं हलनि, ऐं ॿिया उनखे दुनिया पई ॾिसे त यार गैरत जे त ख़िलाफ़ आहे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शल सम्झ अता फरमाए, ऐं फ़ाइदो बि कोई कोन्हे, फ़ाइदो कोन्हे। असां रोड ते वेंदा आहियूं न, कॾहिं कॾहिं हलंदा आहियूं, कॾहिं कॾहिं रश में फासी पवंदा आहियूं, अॻियां जेकॾहिं का गाॾी हूंदी आहे ॾिसंदियूं आहिनि मुलाह त वधीक वठी झुमरियूं बि पाईंदियूं, कुराड़ियूं
असां वारी मां बि खिली पवंदो आहियां मतिलबु थी सघे थो मता को सुञाणंदी बि हुजे का हिननि मांखे बि मां बि खिलंदो आहियां त ॾिसो अलाह जी कुदरत आहे ॾाढी ॾिसी करे कुराड़ियुनि खां बि होश वञे थो हलियो त मुला हण दोल खे ॿ टे चंबा हेॾो ॿ टे मज़े सां ॾुख थींदो आहे हक़ीक़त इहा आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे इज़त वारो बणाए अल्लाह ताला सभिनी जी इज़त जी हिफ़ाज़त फरमाए अल्लाह ताला सभिनी खे गैरत वारो बणाए अल्लाह ताला सभिनी जी गैरत जी हिफ़ाज़त फरमाए अब ॻाल्हि सिधी आहे त पंहिंजे हथ में आहे कोशिश अब कोशिश वो जे सिंधी में चवंदा नी त अल्लाह रखे त कखन में पर जेकर न त लखन में कोटन में उते भी कंहिंजी बेइज्जती अल्लाह करे त अल्लाह जी ॾाढो देर कोन्हे तंहिंजे करे हमेशह अल्लाह को दुआ घुरिजे त रब साईं मुंहिंजो जहिड़ो हाल आहे मां पंहिंजे तरफ़ों पूरी कोशिश थो कयां जॾहिं अल्लाह खे चवंदासीं त अल्लाह बि असांजी मदद कंदो पर जेकर चवंदासीं त भले छोकिरी मुंहिंजी हेॾे टपा ठेंग ॾेई अचे जेकॾहिं ईअं चवंदासीं त पोइ इहो नुक़सान आहे मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला चलो ताईं असांखे अहिड़नि प्रोग्राम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेॾी महिल क़ुरान जी लोली हलंदी क़ुरान माण्हू जे कन ते पहुचंदो त मोमिन जी तक़ाज़ा इहा त झूमी पवे क़ुरान में अल्लाह ताला इहो असर रखियो आहे असांजो बहितरीन वाइज़ इस्लाम हज़रत मौलाना मोहम्मद अब्दुल्ला कलोड़ साहब अल्लाह ताला उन्हनि जो उमिर इज़्ज़त में बरकत फरमाए इंशाअल्लाह मुख़्तसर तव्हां सां मुख़ातब थींदा सच इहा आहे त मां कंहिं ते टोक या मस्करी नथो कयां पंहिंजे अंदर जो हिकिड़ो दिलि जा हवाला थो कयां त हुजणु ईअं खपंदो आहे त मुड़ुस माण्हू अॻे मूंखे यादि आहे त खोड़ अहिड़ा इलाइक़ा जिन में माण्हू मथे उगाड़ो उन ॻोठनि में न वेंदो शिकारपुर जे ॿाहिरि आहे भयन जो ॻोठ भया सरदार हूंदा उते भया सरदार उन्हनि जे ॻोठ में सिंधी टोपीअ सां बि माण्हू न ईंदो हाणे मुंहिंजे मथे ते सिंधी टोपी पई आहे पर उनजे मथां रुमाल पियो आहे उन्हनि जे ॻोठ में अञा ताईं हाणे शायदि न थियो आहे ईअं बाक़ी मूंखे यादि आहे मां वेंदो हुउमि सैयद अब्दुल्ला शाह बुखारीअ सां उनजा साहुरा परियों दीनपुर में हुया उनजो ओरियो जागण जो ॻोठ आहे जागण सॾिबो आहे उहो ॻोठ भयन जो उन्हनि में ईअं हूंदो त टोपीअ मथे उगाड़ो त सवाल ई पैदा नथो थिए पर टोपी सिंधी पाए मथे ते गोल टोपी पाए मथे ते बि माण्हू शहर में दाख़िल न थींदो हाणे मां वेंदो आहियां रोड सां त मूंखे नज़र ईंदा आहिनि अञा रोड ते आहिनि ॻोठ जे अंदरि मां न वियो आहियां रोड ते त डिशूं बिशूं टीवियूं हलंदियूं आहिनि पियूं पर इहे मां पहिरीं पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां त मां पाण इन शहर में इहा हालत ॾिठी त उन ॻोठ में इहा पाबंदी हूंदी असांजे इलाइक़नि में बि ईअं हूंदो माण्हू मथे उगाड़ो कंहिंखे न वणंदो हाणे त मर्द त मथे उगाड़ो पर घर में औरत बि मथे उगाड़ी थी पए त पोइ हालांकि औरत जो मथे उगाड़ो हुजणु इहा उघड़ आहे जंहिंखे औरत चइबो आहे इहा उघड़ आहे औरत जो मथे तो रओ लहणु ऐं मथे जो उघाड़ो करणु इहा फी नफ़्सी उघड़ तंहिंजे करे इन खां बचणु खपे अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला ताईं असांखे सम्झ अता फरमाए औरत वीचारी मर्द जे पोयों आहे अबा औरत मर्द जे पोयों आहे मर्द हूंदो ढिलड़ो त पोइ औरत त औरत आहे बस मर्द में थोड़ी भी कुवतड़ी हूंदी त जरूरी ना है तो उनके धक्कन सा चंबन सा सिखारे अखलाक पांजो मर्द एड़ो पेश करे जो औरत उनजी गुलाम बणजी पवे बाकी अल्लाह औरत के औरत छो बनायो आ इने के कंखे जरूरत कोने जो केरो अल्लाह से ये गालियों करे तो अल्लाह जी मर्जी आ कंखे औरत बनाई कंखे मर्द बनाई ये अल्लाह जी मर्जी आ वो जो औरत पहचान त मेरा जिस्म मेरी मर्जी ये कुरान के खिलाफ गाला ए ये कुफरिया कलमा तो त उनन जी नहीं यो जिस्म अल्लाह जो आ अब जिस्म कजो अल्लाह तंजे करे तो बुजुर्गन आलमन लिखा जो खुदकुशी करे तो इने के मुसलमानन जे कब्रिस्तान में दफन न कयो इने के तड़ भी न जारायो इने के कफन भी न दियो इने जो जनाज़ो में न पढ़ायो पधर ते उसले छडियो त भल कुत्ता बिला खाई वजन छो त हिन अल्लाह जी मिल्कियत में तसर्रुफ कयो अल्लाह जान दुनिया से न उन जान के पाण कत्ल कयो आ तंजे करे अल्लाह जे मामले में हथ विधो तई तंजे करे सजा इन जी आहे बुजुर्गन ई लिखियो आहे ये जिस्म ये अल्लाह जी मिल्कियत पांजी मिल्कियत नहीं औरत जो जिस्म मर्द जो जिस्म ये अल्लाह जी मिल्कियत आहे जी अल्लाह जे रसूल जो हुक्म उही हलाइणो आहे पांजी मेरा जिस्म मेरी मर्जी नहीं मेरे जिस्म में मुजी मर्जी तो पो औरत के माना इहो हक मिले तो पांजे भाव सां शादी करे पांजे पुट सां शादी करे पांजे बे पांजे पीउ सां शादी करे ये नहीं थोड़े जिस्म पांजो तस पर न इन पासे शरीयत रे वणो आ जी शरीयत चवंदी अल्लाह जे रसूल चवंदो मालूम छो त पांजे जिस्म ते पांजी हुकूमत नथस या हुकूमत अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला चला समझता फरमाए मां बस भागवन में भाव जे में परे को वापस अची वम तबियत में मजो कोन वो भी भाव जे सद ते लबे अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला यार गालिया साफा त मरणो हर कंखे आ नेक नमाज़ के भी मरणो आ बदकार के भी मरणो आ पर जने मरण को कुछ फायदो थींदो त नेकी
अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला चले नेकिन करण जी तौफीक अता फरमाए पांजे खुशन के भी ये मलायो पांजे गमन के भी ये मलायो बाकी जे करे ये छुड़वा के छड़बो तो पो नुकसान आहे अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला चले समझ अता फरमाए अस्सलाम वालेकुम हजरत मौलाना अब्दुल्ला साहब बाज करें तो तलही सूर वनन था तू बाज करे तो तलही सूर वनन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था तू बाज करे तो तलही सूर वनन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था तू बाज करे थो तलही सूर वनन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था केडो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ 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 दरवाजा तुझे कुर्ब जा अल्लाह खुलन था दरवाजा तुझे कुर्ब जा अल्लाह खुलन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां जुदा कर मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां जुदा कर परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटन था परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था प्यादा प्यादा किथिया स्वार्थ के स्वार्थ्या प्यादा प्यादा किथिया स्वार्थ के स्वार्थ्या प्यादा हीरा बि कॾहिं धूड़ मिट्टीअ मंझि रुलन था हीरा बि कॾहिं धूड़ मिट्टीअ मंझि रुलन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफीज़ा मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफीज़ा तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलन था तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलन था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियन था हिकिड़ो पंहिंजे तरफ़ां दिलड़ी निमाणी को मदीने है जावना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना मदीने है जावना वल नहीं आवना मदीने है जावना वल नहीं आवना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना मिट्टी मदीने दी शिफा साड सीने दी मिट्टी मदीने दी शिफा साड सीने दी मिट्टी मदीने दी शिफा साड सीने दी सुरमा बनावना अख विच पावना सुरमा बनावना अख विच पावना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना मदीने है जावना वल नहीं आवना मदीने है जावना वल नहीं आवना दिलड़ी निमाणी को मदीने है जावना
आब और मिल से प्यास न लसी, आब और मिल से प्यास न लसी, ज़मज़म को पीवना प्यास बुझावना, ज़मज़म है पीवना प्यास बुझावना, दिलड़ी ने माणी को मदीने है जावना, दिलड़ी ने माणी को मदीने है जावना, मदीने है जावना वल नहीं आवना, दिलड़ी ने माणी को मदीने है जावना। दुनिया दे और मेवे खावा रज न थी वे, दुनिया दे और मेवे खावा रज न थी वे, दुनिया दे और मेवे खावा रज न थी वे, मदीने दा खार का खजूरा को खावना, मदीने दा खार का खजूरा को खावना, दिलड़ी ने माणी को मदीने है जावना। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़न के बियो न त हयात में हिकु हिकु दफ़ो सभिनी के हरमैन शरीफन जी ज़ियारत नसीब फरमाए। इमामुल अंबिया फरमायो त जे सुबह जो मदीने पाक जूं 7 खारकूं कलमे पढ़ंदड़ मोमिन सुबह जो 7 खारकूं खादियूं। इमामुल अंबिया फरमायो त शाम ताईं उन माण्हूअ ते न जादू असर कंदो न ज़हर असर कंदो। मदीने जी खारक, मदीने जी बड़ी फजीलत। ये रिवायत में इंदो साईं जन जने कहते फिल्मो पढ़ंदा, ये रिवायत में चतो एकड़े दफे एकड़ो साहब सवारो मस्जिद में आयो, उन जे पैर में जख्म नासू, साईं जन फरमाए तो अच्छा अर्ज के या रसूल अल्लाह जख्म थी पियो वो खराब थी वियो नासू थी पियो। इमामुल अंबिया मदीने पाक जी मिट्टी ते आंगुर लाए करे साईं जन उन ते वो मिट्टी घुमाई पांजो लुआब मुबारक घुमायो, अल्लाह उन मदीने जी मिट्टी ए लुआब जे बरकत से अल्लाह ताला शिफा अता फरमाई। बुधो तो इमामुल अंबिया खैबर वारे दी इमामुल अंबिया सोने अली उल मुर्तजा जे अखिन में लुआब मुबारक हुए तो हजरत अली से फरमाए तो उन लुआब खां पो मां अली जे जिस्म में कैफियत बी। ये रिवायत में इंदो त सोनो अली उल मुर्तजा उन्हारे में जेकॾहिं थुला कपड़ा पाए तॾहिं बि उनखे परवाह न हूंदी, सियारे में जेकॾहिं सनड़ा कपड़ा पाए तॾहिं बि परवाह न। साहब ने अर्ज़ कयो त साईं तव्हां इहा कैफियत कीअं तव्हांजी थी आहे कि जॾहिं इमामुल अंबिया खैबर में मुंहिंजे अखियुनि ते लुआब लातो ऐं अखियुनि में विधो, उन खां पोइ अलीअ खे गर्मी सर्दी सताईंदी न आहे। ये मुस्तफ़ा जो लुआब बहरहाल इन ते ॻाल्हायूं त घणो, मां हज़रत साईं जो टाइम वधीक नथो वठां। हज़रत मौलाना अब्दुल्ला साहब